दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरां खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे वीरन जी बस्ती ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी बारे में। जी हाँ दोस्तों, छा ड्रामो वीरन जी बस्ती ख़त्म थियण वारो आहे? छा वीरन जी बस्ती जी आख़िरी एपिसोड आहे या ही अॻिते ड्रामो हलंदो जंहिंजो ॿियो स्पेल बि आहे? सॼी अपडेट सॼी कहाणी हिन नंढिड़े वीडियो में, हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों दरअसल हिन ड्रामे जो ही अचण वारी एपिसोड त आख़िरी न आहे, बहरहाल जेका हाणे ॿिया एपिसोड जेका ईंदा उहे आख़िरी स्पेल जा हूंदा। जी हाँ दोस्तों, जेको ही ड्रामो हली रहियो आहे वीरन जी बस्ती हाणे आख़िरी स्पेल में दाख़िल थी चुको आहे ऐं तव्हांखे बि अंदाज़ो लॻी वियो हूंदो त वीरन जी बस्ती जी ड्रामे जी हाणे का ख़ासि कहाणी बची नाहे ऐं इन में तव्हांखे पक थी वई हूंदी त हाणे ड्रामो ख़तमु थियण जी तरफ़ वञी रहियो आहे। इहो कोई बि अंदाज़ो लॻाए सघे थो, बहरहाल तव्हांखे असां कंफर्म ॿुधाए रहिया आहियूं त ये आख़िरी स्पेल भी थी सके तो वीरन जी बस्ती ड्रामे जो, थी सके तो इन ड्रामे के घणो डिघो न कयो वञे। ऐं अगरि ॾिठूं त ड्रामे जी व्यूवरशिप वधी वई त मतां को स्पेल हिकु अधु वधा आहिनि, पर मुंहिंजो जेको असांजो तजुर्बो ऐं असांखे जेका रिपोर्ट मिली आहे उन जे मुताबिक़ ये ड्रामो जल्द एंड कयो वेंदो। ऐं वीरन जी बस्ती खां पोइ दोस्तों हिकु बहितरीनु ड्रामो तयारु आहे जंहिंजो नालो आहे पंहिंजावेरी, जंहिंजो स्टार्टिंग बि हली थी चुको आहे कमु। उहो उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान में शूट कयो वेंदो, आज़म मेंगल जे शहर। आज़म मेंगल पाण मेंगल आहे यानी बिरोही। उस्ताद मोहम्मद में रुगो मेंगल ऐं बिरोही घणा आहिनि ऐं उन इलाइक़नि जा मंज़र तव्हांखे उन ड्रामे में ॾेखारिया वेंदा। जॾहिं उहो ड्रामो हलंदो तव्हां खां दुलाव ज़हर ज़िंदगी तकरार ही ड्रामो वीरन जी बस्ती विसरी वेंदा। हुन में अहिड़ी ज़बरदस्त लोकेशन, ख़ूबसूरत लोकेशननि ते उहो ड्रामो शूट कयो वेंदो। ऐं दोस्तों पंहिंजावेरी ड्रामो हिकु बहितरीनु ज़बरदस्त आहे, उन में का जेको आहे न तव्हांखे कमज़ोरी ड्रामे में नज़र न ईंदी। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा।